ये सारे दोस्त फैसल काशान ताहिर शान साईं नईम खानजादो ये साईं रियाज हुसैन मर चीफ ऑफ नारोड चीफ ऑफ तहसील ये साईं मिस्टर एंड मिसेस तारिक शान तारिक शानी और शफीक शान ये चीफ ऑफ सोलंगिस्तान अब्दुल करीम सोलंगी फ्राम लारकाउन नबा कंबर माया मोहम्मद सोलंगी फ्राम कंबर फ्राम लंडन बा अज असां 15 जून 2009 ते केज़िंगटन पार्क वञी रहिया आहियूं लंडन खां ऐं हीअ असांजो पहिरियों दफ़ो आहे कैस्टे पार्क वञूं था लंडन खां ॿाहिरि ऐं उमेदु आहे तव्हांखे असां जो उन जी वीडियो ॾेखारींदासीं तव्हांखे प्रोग्राम जूं ऐं तव्हांखे सुठो लॻंदो हीअ असां हिन साल जो पहिरियों टूर आहे ऐं इन खां पोइ तव्हांखे असां एल्टन टावर्स ॾेखारींदासीं तेसीं ताईं सिर्फ़ु केज़िंगटन पार्क जो मज़ो वठो।